ਸਾਰੇ ਤੰਜੂ ਸੂਰ ਤੂੰ ਲੜੇ ਲੁੜਕ ਪਿਆ ਸਾਰੇ ਤੰਜੂ ਸੂਰ ਤੂੰ ਲੜੀ ਲੁੜਕ ਪਿਆ ਦਲੀਲਾ ਕਿਆ ਕਿਹਦਾ ਪੰਧ ਪਹਾੜ ਦਾ अवल आख़िर आहे हलण मुंहिंजो हो तॾे अवल आख़िर आहे हलण मुंहिंजो हो तॾे पोरियो संदो पोरिय ते वाली की में विञाए सो मुंहुं थोरो लाए जीअं जहिड़े मिलां जत खे सो ॿिल साथियो जी लतीफ़िलात मेहरान टीवी जी हफ़्तेवार तारीख़ी तहक़ीक़ी फ़िक्री रिहान शाह जा पंधे पेचरा सां गॾु ऐं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी साईं जे इन पंधनि पेचरनि जी वाट वठंदे कॾहिं सिंध जी हुन कुंड में कॾहिं हुन कुंड ते कॾहिं वरी जेको सो महदूद पैमाने ते प्रोग्राम साईं जे पंधनि जे हवाले सां साईं जे फ़िक्र जे हवाले सां साईं जी उन कलाम जे हवाले सां किरदारनि जे हवाले सां तव्हां सां वीचार वंडींदा रहंदा आहियूं काफ़ी अरसे खां वठी इहा इच्छा हुई त ससी जो पीछो कजे ससी जी वाट जो पीछो कजे त अॼु असां ठटे खां बि 30-35 किलोमीटर अॻिते घारे खां अञा अॻिते जेको सो मदे जी दाबे जी जे इलाइक़े खां पोइ वरी मेन रोड खां 5-6 किलोमीटर जे खाॿे पंध ते ऐं घारो क्रीक जी कंधी ते बंभोर शहर जेको सिंध जे तारीख़ी शहरनि मां हिकु अहम बैन अल-अक़वामी हैसियत रखंदड़ शहर हुयो असां उते बीठा आहियूं हीउ उहो ई बंभोर आहे जंहिंसां असांजी तारीख़ जाग्राफ़ी वणज वापार ऐं ससी जहिड़ो अनमोल किरदारु अमुल किरदारु हिकिड़ो लाफ़ानी किरदारु जेको जुड़ियल आहे ऐं इन ई पस मंज़र में लतीफ़ साईं सुर ससवी जे हवाले सां 5 सुर हिन सघारी सुरमे खे ॾिना आहिनि ऐं इन मां ई अंदाज़ो करे सघिजे थो त ससी जी जाखोड़ ससी जो पंधु ससी जी वाट ससी जो हौसलो जेका तती थधी काहे थी का बि वेल वेहे कोन थी
थोर वेरमी नथी थिए, कंहिंखां ड्रिजे कोन थी, उठ वेरी उठार वेरी, सॼी काइनात हुनजी दुश्मन थी वञे, पोइ बि जेको सो हू पंहिंजे महबूब, पंहिंजे मक़सदु, पंहिंजी मंज़िल तरफ़ काहींदी थी वञे। त अॼु असां उते बंभोर जे बाग़ ते मौजूदु आहियूं ऐं हिन बंभोर शहर जी तारीख़ जेकॾहिं ॾिसूं था त हिन शहर जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके से मफ़रूज़ा बि आहिनि, कुझु उन में ग़लति तहक़ीक़ जा रुख़ बि आहिनि। किन माण्हुनि हिन खे देबल बंदर सॼो आहे, किन माण्हुनि पुराणो जेको सो बंभोर शहर उन जे मथां वीरान थियो, तबाह थियो, वरी उन जे मथां ॿीहर जेके शहर आबाद थींदा रहिया। किन जो ख़्यालु आहे त बंभोर राय नाले हिकिड़ो हाकिम हुयो, उन जे नाले सां हिन ते बंभोर नालो पियो आहे, पर तारीख़ में असांखे इन नाले सां को बि सिंध जी हाकिमत में बंभोर आहे नथो मिले। ऐं किन जो चवणु आहे त हिते जेके खोटराई खां पोइ जेको ॻाढ़े रंग जा ठिकराठो मिले थो, उन हवाले सां बि हिन खे बंभोर सॼो वियो आहे। बहरहाल इहा तहक़ीक़ जी ॻाल्हि आहे त आया बंभोर माॻ त हीअ आहे, बाक़ी हिन जे हवाले सां उहो देबल बंदर या बज़ाते ख़ुदि बंभोर शहर ई कंहिं ज़माने में जेको सो बंदरगाह रहियो हुजे। त तारीख़ में असांखे 325 क़बल मसीह यानी सिकंदर मक़दूनी जेको यूनानी आहे, उन जी सिंध में हिते दाख़िला बि हिन बंभोर शहर मां थिए थी। ऐं ईअं ई मोहम्मद बिन क़ासिम जेको सिंध ते हमिलो करे थो, अरबनि जे हवाले सां का थिए थी, उहा बि हिन ई जूह मां थिए थी। ऐं उन हवाले सां हिते जेका असां दुनिया जी पहिरीं मस्जिद जेका असां चवंदा आहिनि त हिते आहे एशा में। ऐं हितां खां पोइ मोहम्मद बिन क़ासिम जो क़ाफ़िलो जेको राजा ॾाहिर जे वेड़ खां पोइ जेको सो अॻिते वधे थो। बहरहाल हीअ समुंड जी कंधी ते हुअण जे नाते तॾोके दौर में जीअं अॼु असां बॉम्बे, कराची, सिंगापुर जहिड़ा वॾा वॾा शहर जेके हॉट वाटर्स ते हूंदा आहिनि ऐं उनजी बैन अल-अक़वामी वापारी हैसियत आहे या अचु वञ जी जेका हैसियत आहे, उन हवाले सां बंभोर 325 क़बल मसीह यानी सिकंदर यूनानी जे टाइम खां बि अॻु हिन जो वजूदु मिले थो। ऐं जंहिंखे हिन महिल कम अज़ कम जेको सो 16 सदियूं जेके थी वञनि थियूं, पंहिंजो 20 सदियूं ई ऐं 3 सदियूं, उहे त 23 सदियूं थी वञनि थियूं। ऐं उन खां पोइ हिते वरी 99 ईस्वी में हिकिड़े पंहिंजो सियाह लिखियो आहे त उन साल हिन बंभोर बंदरगाह या हिन बैन अल-अक़वामी शहर में जेके ब्राह्मण वापारी हुया, उन्हनि जी ॾेती लेती जे हवाले सां, कारोबार जे हवाले सां उन 99 ईस्वी वारे साल जी ॻाल्हि करे थो त तॾो के हवाले सां 2 करोड़ पाउंड जी जेको सो जेका रवानगी वापारु थिए थो हिते। ऐं इन खां पोइ मुख़्तलिफ़ सियाह अचनि था। 636 में बि हिकु माण्हू सियाह अचे थो जेको बि हिन बंभोर जी असांखे निशानी ॾिए थो। अरबनि जो 712 में अचणु आहे त बि हीअ असांखे बंभोर शहर जी मौजूदगी मिले थी। त ईअं असां ॾिसूं था त कम अज़ कम 2300 खां 2500 साल पुराणो ही क़दीम शहर आहे ऐं बैन अल-अक़वामी हैसियत रखंदड़, छो जो हितां खां सेंट्रल एशिया जे मुल्कनि जा, हिंदुस्तान जे मैदानी इलाइक़नि जा वापारी जेके से हिते पंहिंजो सामान जेको सो पहुचाईंदा ऐं हितां पोइ ॿेड़ियुनि जे ज़रिए श्रीलंका, मिडल ईस्ट वेंदे अफ्रीका ताईं, इंडोनेशिया ताईं, जेको वरी इन सां ॻाल्हाईंदासीं सामूंडी सरराग खे जॾहिं मुताले में आणिबो त वरी असांखे उन में उहो उञाण मिलंदा त सिंध जा तॾोका वणज वापार कंदड़ जेके वणझारा हुआ, नाख्वा हुआ, उहे पंहिंजा ॿेड़ा कहिड़नि कहिड़नि मुल्कनि ताईं जेके से काहे वेंदा हुआ। त उन हवाले सां हीउ शहर तॾोकी सिंध जी न रुॻो समाजी रहणी कहणी ॿुधाए थो असांखे, न रुॻो असांखे वापारु वणज जे हवाले सां एॾो उरूज जो असांखे तारीख़ी सबूत मिले थो। सिंध जी जाग्राफ़ी जे हवाले सां बि असांखे तमामु निहायत अहम आसार आहिनि उन हवाले सां। ऐं पोइ वक़्तु अचे थो त वरी इहो शहर तारीख़ जे गुमनामियुनि में ससी जहिड़ी सघारी सूरमी जी मार्फत वरी ही लोक अदब में, लोक दास्ताननि में ही असांखे कहाणी मिले थी। त इते इहा ॻाल्हि न विसारणु घुरिजे त दुनिया जो हर अदब, हर शाइरी जेका लिखत में अचे थी, ॻाइण में अचे थी, उहा बुनियादी तौर ते लोक अदब ऐं हुनखे सहेड़ो हिकिड़ो जेको सो मैदान या हिकिड़ो चइजे सोर्स मटीरियल उहो पैदा करे ॾींदो आहे। ऐं उतां खां पोइ लोक अदब मां जेको सो जदीद शाइरी या इल्मु अदब फ़न जेको सो मथे तख़लीक़ थींदो आहे।
त इन सूरमी जे करे हिन शहर जी जेका यादि आहे लोकादम में ऐं लतीफ़ साईं जॾहिं पंहिंजी वाट वठी हितां पुराणनि प्रोग्रामनि में असां ॻाल्हि कई त जीअं पंहिंजो कोट मुग़ल खां निकिता हूंदा मटियारी मटियारी खां पोइ गंजो टकर गंजे टकर खां पोइ नए बारांक जेको सो उकरी करे ठटे जे हेलाइन वारे टकरी उते जत वारो वाक़ियो तंहिंखां पोइ कींझर खां पोइ कींझर में जॾहिं ॼाम तमाची जी कहाणी उनखे मिली त उनखे तफ़सील में कोन था वञूं सिर्फ़ु एतिरो त तंहिं दौर में जंहिं ग़ुलाम सिंध खे जंहिं हिकिड़ी आइडियल समाजी हवाले सां ऐं जमूरी हवाले सां आवामी परवर हुकुमरान जी ज़रूरत हुई त उहो तस्वर असांखे ॼाम जे रूप में मिले थो पर तॾहिं की ग़ुलाम सिंध जे आजपे ऐं ॼाम तमाची जे तर्ज़ हुकूमत जहिड़ो राज क़ाइमु करण लाइ वरी लतीफ़ साईं अॻिते जॾहिं ठटे अचनि था त ठटे में मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी ऐं मखदूम मुइन उर्फ़ आमे मखदूम ठारो जंहिंखे चइजे थो ऐं कुझु ॿिया दोस्त आहिनि इल्मु अदब जे हाल सां ठटो जेको तमामु वॾो तारीख़ी शहर रहियो आहे उन साईं जे दौर में त इंतिहाई उरूज ते इल्मी हवाले सां शहर रहियो आहे त उतां खां पोइ जॾहिं साईं पंहिंजा पंध पेचरा शुरू कनि था त हितां बंभोर मां थींदे ऐं बंभोर जॾहिं पहुचनि था साईं खे लोक दास्तान जे हवाले सां हितां जे मागनि जे हवाले सां ससी जी कहाणी मिले थी ऐं पोइ ससी खे पंजनि सुरनि में लतीफ़ साईं जेको ॻाए थो ऐं हितां खां पोइ अॻिते वरी साईं जी वाट नूरानी ताईं ऐं हंगलाज ताईं जेका वञे थी पहिरियों ससी जी वाट वठी अॻिते साईं वधनि था संघर पटे ताईं संघर पटे खां पोइ मथे लाहूतला मकान उन खां पोइ वरी ससी खां अलॻि ई राह हिकिड़ी वञे थी जेका हंगलाज ताईं माना नानी ताईं वञे थी त लतीफ़ साईं जे पहिरियों वॾो सफ़र जेको 4 साल ते हुयो जेको 19.5 साल जी उमिरि खां शुरू थिए थो ऐं 23 साल जी उमिरि ते जेको साईं वापसि अचनि था बिना ॿुधाए वञनि था उन्हनि पहिरियनि पंधनि पेचरनि वाटनि ते पवंदड़ ही अहम माग ऐं अहम सूरमी साईं खे जेको हिन बंभोर मां ई हथ आई सो बिल सालियो साथियो असां हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ हिन ई तारीख़ माग जे ॿिए कंहिं कुंड पासे ते वरी वधीक तव्हां वीचार ॾींदासीं जीअं लतीफ़ लाल आयल